महिरबानी असांखे जेको इहो माल रसायो आहे हसन साहब जे करे, हसन साहब जी बि महिरबानी जेको इतां खां भाड़ा ख़र्च करे पंहिंजा इते वक़्ती टाइम सीड़ाए पंहिंजो आया आहियो। साईं हाज़र रखे दुआ करो गाभा ॾींदा मन ठाडरा नी लागे दुआ करो करे हाज़र रखे सामान इहो मोकिलियो आहे उन्हनि जी महिरबानी कपिड़ा या ॿियो को वग़ैरह उहो ॾिनो उन्हनि जो लख महिरबानी। का शइ न मिली आहे सरकारी तरफ़ का शइ न मिली आहे इन दुबई वारनि इन्हनि जी वॾी महिरबानी आहे। सिंध एसोसिएशन ऑफ UAE जे दोस्तनि जा निहायती शुक्रगुज़ार आहियूं जंहिं हिन टाइम हेॾी ॿोॾ में ऐं हिन सियारे में ग़रीब माण्हुनि जी मिसकिननि मारूअड़नि जी सिंध जन जी सार लधी ऐं उहे जसल आहिनि। असांखे कंबल इहो सियारे जे करे मोकिलिया आहिनि, अॼु कपिड़ा वपड़ा मोकिलिया आहिनि, कंबल कोट इहे मोकिलिया आहिनि, हिन जी महिरबानी। नाज़रीन, सिंधी एसोसिएशन ऑफ UAE तरफ़ां जेको खिपरे तालुके जे 200 मुतासिरनि लाइ कंबल मोकिलिया विया उन विरहाइण आयल हिते ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। ज़रूरत इन ॻाल्हि जे सरहदी वारनि खे ऐं वक़्त हुकुमरान खे बि घुरिजे त हू बि खिपरे तालुके समेत सिंध जे ॿोॾ मुतासिरनि जी हिन सर्दी जे मौसम में वार कनि। कैमरामैन अयाज़ सां गॾु पीर विराड़, KT न्यूज़ खिपरा।